अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन। अस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल अंबिया वल मुरसलीन। वाला आलिही व असहाबिही व अज़वाजिही व ज़ुर्रिय्यातिही व औलियाए उम्मतिही व अहल बैतिही अजमाईन। अम्मा बाद बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनु इस्तईनु बिस्सब्रि वस्सलाह इन्नल्लाहा मअस-साबिरीन। बरकत इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि वसल्लम अला सय्यदिना व नबीना व हबीबना व महबूबना मुहम्मद व बारिक वसल्लम अलैहि। बंदे परवरदिगार उम्मते अहमद नबी दोस्त दारे चार यारन ताबे औलादे अली मज़हबे हनफी दारन मिल्लते हज़रत खलील खाक पाए गौसे आज़म ज़ेर साया हर वली। ए बुलबुलाने गुलचे गुलजार अहमदी सल्लू अला मुहम्मद व आले मुहम्मदी। दुरूद पाक हबीबना सल्ले अला मुहम्मद या रब सल्ले अला करीमना सल्ले अला। मोहब्बत जे मैदान में खड़ी टेर पिया मोहब्बत जे मैदान में खड़ी पैर पिया धड़ वड़न सिर धार करण आही सिंगार संदान नींदा मुंह डिठा मथा महबूब बन लाए
मोहब्बत जे मैदान में सरजो न सांगो कर लाहे छड़ लतीफ चवे अग्यां दिल पर धर आहे इश्क नाग अतर थी खबर खाधन के पवे सिक नाहे सुथरी तू खण खड़ूड़े पेर कुसण धारा पेर करे सथ सिकण जी इश्क नाहे रात वो जो खेदन गभरू इश्क नाहे रात जो खेदन गभरू सिसी नेज़े पांद उछल दादा सिसी नेज़े पांद उछलता अदा करबला जे पिड़ में खीमा ओड़िया करबला 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 जे पिड़ में खीमा ओड़िया झेड़ो यजीद साम जुंगी जोटिया मोहन मोड़िया बसीता तराज मोहन मोड़िया बसीता तराज कूफी करबला में पानी न पियारी कूफी करबला में पानी न पियारी अली शाह के था शहजादा सारी वो निकरियो निहारी मोट मोहम्मद वाजिब महफिल मिलत सादात गिरामी उलमाए किराम मशाइख इज़ाम हाफिज़ कुरान मुझे दिलबर महबूब करीम अलैहिस्सलाम जब मदह ताना बंदाए मुस्तफ़ा उशाकाने मुस्तफ़ा परवाने मुस्तफ़ा सुठे नसीब सुठे मुकद्दर बुलंद बख्त वारा मुझे सुने नबी मोहन नबी लजपाल नबी रूह जी राहत नबी साहज सुरूर नबी दिलन जे दिलदार नबी आमना जे लाल नबी जहानन जी जान नबी अब्दुल मुतलब जे गोश जिगर हजरत अब्दुल्ला साईं जे बाग जे फूल हसनैन करीमीन अलैहिस्सलाम जे नाने पाक दामन खातून अतह जे बाबे हैदर जी बिरादर अल्लाह जो बेमिसाल महबूब हजरत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुस्तफ़ा सरवरे दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मती उन मुस्तफ़ा सा मुस्तफ़ा जे आल सा शुहदा ए करबला वारन सा मोहब्बत रखण वारा हाज़रीन नाज़रीन मर्द ऐं ख़वातीन
शुक्र आहे उन वहदहू ला शरीक जो जं असां अमा ते पंहिंजो फज़ल, पंहिंजो करम, पंहिंजी मेहरबानी, पंहिंजी अता, पंहिंजी इनायत, पंहिंजी करीमी ख़ुसूसी शफ़क़त फरमाई जो मुस्तफ़ा ऐं मुस्तफ़ा जे आल जी मोहब्बत असांजे दिलनि में मुनवर फरमाई। ये पाक महीनो अज़मतन, रहमतन, नेमतन वारो वॾे शान वारो महीनो। मूंखे अञा ॻाल्हि जी ज़रूरत न आहे। जिन महिल अहिड़ो वक़्तु आयो पोइ मां पाण खुलियो माहौल आहे। पाक महीनो अज़मतन ऐं रहमतन, नेमतन वारो पाक महीने जो पहिरियों आशूरो। अॼु उन आशूरे जी आख़िरी 9 तारीख़। उनमें इश्क़ मोहब्बत भी आहे, गमे हुसैन, गमे करबला, हिजरे करबला, फिक्र करबला, गमे अहल बैत, हिजरे अहल बैत। मुहर्रमुल हराम जो ॾींहुं, रात नहीं मुहर्रम जिया। चौदह 1400 साल गुजरी चुका है आदम अलैहिस्सलाम खां वठी अज तक। अल्लाह केतरा ढेरा ये 9 मुहर्रम ऐं 10 मुहर्रम 10 जी रात ही पहिरियों आशूरो आयो तो गुजरी वियो। पर वाक़े ऐं जंहिं ॾींहं जे मोहब्बत हिजर में पाण गम में इकट्ठे थिया आहियूं, वरी अॼु तक, अॼु खां वठी क़यामत तक वरी अहिड़ी 9 मुहर्रम ऐं अहिड़ी 10 जी रात न पहिरियां आई, न अॼु तक आई आहे, न क़यामत तक ईंदी, जका करबला में गुजरी। फन जे इज़हार सां नात पढ़बी आहे, खिताब बि कबो आहे। इहो बि कोई फन आहे, रुॻी इल्म न, फन। लेकिन ही एड़ो गम जो इल्म भी साथ छड़े वेंदो आहे त फन भी साथ छड़े वेंदो आहे। साईं अचो न वेझा अवांजो घणे इंतज़ार कयो, अवांजी मर्ज़ी, इलाक़ो अवांजो आहे। असां ताईं त मेज़बान आहियो साईं, ॿई ॼणा मौजूद आहियो त तव्हां टेम वठी हिन जमात खे जेको सो मुतमइन कयो। असां बार बार साईं जन सभिनी खे अर्ज़ कंदा आहियूं, हथ जोड़े त मूंते इहा अवांजी शफ़क़त आहे, महिरबानी आहे, करीमी आहे। बाजे अल्लाह ताला अव्हां खे मोहबत जो सिलो ॾींदो। पर करबला जे वाक़े जो प्रोग्राम असां खां न वञे। बाकी 11 महीना थिया आहिनि।
उन्हनि में वार वार असांजी ॿोली लूं लूं ॿोली थी उहा कैफियत उहा हक़ीक़त अलॻि आहे। ही नफ्स ज़ालिमा वीज़ा मुक़र्रर अल्लाह जी तरफ़ां जेका वीज़ा मुक़र्रर हर इंसान जे लाइ उन वीज़ा तहत माण्हू क़ैद जा ॾींहं गुज़ारे थो। बाक़ी करबला जे पीरे आशूरे अचण खां अॻु में माण्हू मरी वञे त बेहतर। अहले मोहब्बत आयो त इहे ॿ अल्फाज़ मुंहिंजा काफ़ी आहिनि। असीं नंढा हूंदासीं जॾहिं हसनैन करीमीन जड़िन हसन जी अम्मा जो जिक्र करे सके तो जॾहिं उन्हनि जे नाने ऐं नानी जो तज़किरो शान बयान करे सघिजे थो ऐं ॻाल्हियूं करे सघजनि थियूं त तुंहिंजी मुंहिंजी नानी का मथां त कान लथी आहे। समझाइण जे लाइ उन्हनि जी ॻाल्हि बि करे सघिजे थी। असीं नंढा हूंदासीं असांजी नानी खे औलाद जा दुख घणा हुआ सम्झो न। औलाद जा पुटनि जी नाफ़रमानी पोइ मां त आहे अम्मा अम्मा आहे। हाणे मां घणी पंहिंजी नानी जी ॻाल्हि कयां पर आहे त सभिनि जे घरनि जी ॻाल्हि। उहा फरमाईंदी हुई रोईंदी हुई चवंदी त जॾहिं औलाद ॼमे न त अम्मा मरी वञे। जिन औलाद ॼमे त हुननि जे ॾुखनि ऐं ग़मनि खां अॻु में मां मरी वञे। हाणे इन्हनि अल्फाज़नि खे तव्हां सोचो त इन में छा इहो वक़्तु सामाइल आहे, छा इन में दुख सामाइल आहे, छा इन में रंग सामाइल आहे। त ओड़े तरीक़ेदार सां तूं बि अव्हां जी ख़िदमत में इहो अर्ज़ु कयो आहे त नफ्स ज़ालिमा बिठाई चयो त अञा पई जीअं तूं सजण सारे न मरी। अञा पई जीअं तूं सजण सारे न मरी। वटियूं गाॾियूं बेहदियूं तूं छोरी छो न पिए। लॻी कोन हीअं को गुण बारो चल। नफ्स ज़ालिमा उनखे एहसान यादि न कयो जो दोस्तो ही हकीकतूं ही वाक़या ही करबला जो नक्शो न ही जलसे जे रूप में बयान करण जो आहे न ॿुधण जो आहे न तकरीर जोगो आहे। ॻाल्हि उहा ई जेका फ़क़ीर तो अर्ज़ु करे त दोस्तो जे पंहिंजे हथ जी ॻाल्हि हुजे पंहिंजे वस जी ॻाल्हि हुजे त इहे मुहर्रम जो जेको महीनो आहे न इन जे अचण खां पहिरियों ई माण्हू मरी वञे। यार बि आऊं नथो ॻाल्हि कयां मूंसां गॾु ॿियूं बि हस्तियूं मुतफ़िक़ आहिनि उन्हनि जा बि राय इहे तो तफ़सीर खां अॻु में मूंखे जान बि छॾाइणी आहे कंहिं हस्ती खे अव्हां जे साम्हूं आणियां त अव्हां खे मुंहिंजी तसलाई थी वेंदी त वाक़ई फ़क़ीर जेका ॻाल्हि थो करे सो अकेलो न आहे उन सां गॾु ॿिया बि बना आहिनि। दुरूद पढ़ो तो मार से हबीबना सल्ले अला मोहम्मद जे दीन इल्म विच होता
तो सिर क्यों नेज़े चढ़ दे। फकीर जी वारी दिया चंदो दीन जो मसलवा मौलाना साहब चंदो दीन जी गाला तबलीगी जमाती चंदो दीन जी गाला मुफ्ती चंदो दीन इस्लाम जी गाला। लेकिन अल्लाह जो आर को फरमाए कि दीन इल्म विच होंदा तो सिर क्यों नेज़े चढ़ दे। जो आलम होए हजार बोलवी ना आलम ना ये मवाली ने माना करण जो आता है असा जा जाकर सगुरा तो इनकी माना कढंदा त 18000 बोलवी आज हुसैन जेला फतवा ॾिनी त शहीद कयो। ये हथियादू मानो वन अतरादू गालियूं आहिनि। सुल्तान बाहू इन इशारे खां पाक आ उन जो इशारो ॿियो आ समझी वञ। अगर जे न समझ लगी त अॼु बि समझी वञ। 18,000 जो आलम होए आलम यानी जहां जान घड़ा 18,000 आलम 18,000 जहान ये इन्हें दिए के दिसी इन्हें वक्त के दिसी सब हुसैन के मरी वई। आई गल 18,000 जो आलम होए अदा हुसैन दे मर्दे रसूल तो पानी क्यों बंद कर दे। घर कर दे तो खीमे तंबू क्यों सड़ दे। सच्चो दी जिया चवंदा असांजो सही दीन सही मसलक असांजी आहे। सुन्नी चवंदा असांजी आहे, देवबंद चवंदा असांजी आहे, हाजी चवंदा असांजी आहे, अहल हदीस चवंदा असांजी आहे। बाबू तूं छा थो चए? सादिक दीन सादिक माना सच्चो सादिक दीन उनादा बाहू
कुर्बानी कर दे चाहे मुसलमान माऊजे गैर मुसलमान माऊजे चाहे ईसाई माऊजे चाहे यहूद माऊजे अल्लाह जेखे चाहे अल्लाह जेखा कुर्बानी वठे ऐं पंहिंजे हक़ जे राह ने छिके ऐं उहो पंहिंजो सिर कुर्बान करे सचो दीन त उन्हनि जो आहे बाक़ी झगड़ो या बाकी झगड़ो हर कोई फर्क कर तमाना पांजे पांजे मामले जो गालियों करे एड़ा लो त खड़ी खिसे में हर को हलो पर सच्चो दीन जो सादत दीन उन्हनि जो जेके यार जी खातिर सर कुर्बान कर हां चंदो त इयो वरी कीअं निकोसो अरे बाबा गाल की या थोड़ी जगह सा चिड़ छडे ब्लड प्रेशर के सिलो करे जे फकीर की गाल समझंदो त गाल तवा के समझ में अची विंदी जे मु अर्ज कयो त भले ऐन शिया मां के भले दुश्मनन मां जे कैमा भी जे सच्चो दीन उन जो जको यार जे खातिर सर तो कुर्बान करे त दोस्तों दुश्मनन में हो हजरत हुर जहन्नम जी जमात में हो जहन्नम जो अगमान हो जहन्नम के सरदारी में उन्हनि जो जर्नल हो किस्मत खुली पई मुकद्दर जागी गयो ऐन मौके ते यार रस्सी के छिक्यो अज भी दुनिया उन जे मज़ार के चुमती वती सुभान अल्लाह आए तो बाबा फिर साईं ते बार बार अर्ज कंदा आहियूं साईं असां जो को हाल कोने करे चवंदा आहियूं त ये जेको मैं भला त माण्हू चिल्ले में वेही न माण्हू ॿाहिरि हुजे ऐं न कंहिं प्रोग्राम ते वञो अग में को ज़मानो का वक्त में असी इए कंदा पर पो इनन में कद कद हुकमन की ताबील करनी पवंदी आ जो माल जो मामलो हुंदो आ राज हुंदो आ इए करणो पवंदो आ मुजा साईं अर्ज करण जो मकसद इहो आ त ही दुनिया असांजी कोन्हे ही दुनिया असांजी मुख्तसर चंद अल्फाज साईं मोदी साहब मुझे साथ दींदो वो चंदो असें घणी ता तकरीर न कयो सो अज रहनुमाई मुझी कंदो मां तो मुके जिन बल मुझो कैफियत चित मुके घड़ी अग्या पईया पर मुके उन जा काटा ही नजर कोनी अलाए घणो माना टाइम थे या थोरो जो मुझे ला बस माना ठीक आ जो माना 15-20 मिनट जो माना मुगल आयो मुझे हिसाब से ये लगे तो आज मुझे रहनुमाई तुम सही घड़ी जो थोरो ख्याल कर ये एड़ो भी जल्दी सफा न करो तो साईं दुनिया का बहरहाल मुझे ने हिसाब से ही दुनिया मोमिन जिला कायदा ही दुनिया मोमिन जिला कायदा ऐं मोमिन जिला जिल्लत मोमिन जो सजो माल सजो सामान नहीं है हिते अजनबी आरजी तौर वीजा खणी आयो आहे अल्लाह ताला जी ज़ात पाक पंहिंजे बंदन खे पंहिंजे ख़ास बानन खे अल्लाह ताला चूंड उन में कई आहे किन खे मुहब बनायो आहे कंहिंखे महबूब बनायो कंहिंखे मुहब जो दर्जो आहे कंहिंखे
महबूब जो दर्जो महबूब जो दर्जो आसाना मुहब जो दर्जो तो ॾाढो ॾुखो आहे। सो अल्लाह ताला पंहिंजे बंदन जे लाइ पंहिंजे ज़ात जी तरफ़ जेके सफ़र करे ईंदा आहिनि उन्हनि जे लाइ हालांकि इहे को बि दुनिया में न पहिरियां कयो आहे न केरु हाणे करे थो, लेकिन अल्लाह जो निज़ाम निरालो आहे। उहो कहिड़ो आहे त अल्लाह पंहिंजे दरवाज़े ते जेको चौकीदार रखियो आहे, पहरेदार रखियो आहे, बॉडी गार्ड रखियो आहे, वो अल्लाह जो भी दुश्मन है, अल्लाह के नबी जो भी दुश्मन है, अल्लाह के दोस्तन जो भी दुश्मन है। अब जैसे गाल नहीं आना इनके समझण में ॾुखो लॻंदो आहे। हाँ को भी दुनिया में बादशाह अमीर पीर हर को पंहिंजे दरवाजे ते सजण रखंदो, दुश्मन के न त जेको उनखे तकलीफ़ ॾे, मालिक जो भी दुश्मन हुजे ऐं मालिक जे महिमान जो भी दुश्मन हुजे, उनजे दोस्त जो भी दुश्मन हुजे, अॼु ताईं ॼाण रखियो आहे। लेकिन अल्लाह वहदहू ला शरीका मुंहिंजा भाउ सादगी सुदगी सां फ़क़ीर अमा जे ख़िदमत में नक्श रखे थो। अमा इनखे सम्झो ऐं ॾिसो ऐं लाज़िम आहे जेसीं ॻाल्हि तइ थिए त एसिताईं तव्हांखे ॻाल्हि ज़रूरु घुमाईंदी। जीअं खांपाणी में अॻे ॾिसंदासीं उन दौर में जोरियूं माजूं अञा शादी में तव्हां वटि आहिनि अलाए छा, बराबरि वॾनि पेरनि ते खांपाणी खे फिराईंदा त हाली हीअ ॻाल्हि जेका अमा खे ईअं फिराईंदी, पर जेकॾहिं जिते घोड़ो वञी पहुचंदो त का मंज़िल ते वञी पहुचंदो। त दोस्तो अल्लाह ताला पंहिंजे दरवाज़े ते पंहिंजे दुश्मन खे छॾियो आहे, जेको उनजो बि दुश्मन, उनजे नबी जो बि दुश्मन, उनजे वलीअ जो बि दुश्मन, उनजे शहीद जो बि दुश्मन, उनजे ख़ास बंदन जो बि दुश्मन, दुश्मन खे छॾियो आहे। त इते सार संभाल न हरू भरू शौक़िया जेको चवंदा आहिनि अटकल सां अला कोन मिलंदो आहे। सिंधी ज़बान में ये माण्हू चरिया न पंहिंजा जेके इहे वॾा इहे फ़र्क़ बुज़ुर्गनि जी सोबतूं हिननि खे हासिल हुयूं। घणा के किताब मूंखे पढ़ियल कोन, पर सोबत जो रंग हिननि खे लॻल हो, सादा अल्फाज़ पर अॼु बि उहे माना था रखनि। उन्हनि जी वज़ाहत नबी उन में वॾो नूर रखियल आहे, मार्फत रखियल आहे, त उहे सादगी में चवंदा त भई अटकल सां अलाह कोन मिलंदो, अटकल सां अलाह कोन मिलंदो। त इहा अटकल बाज़ी अटकल सां वाक़ई कोन मिलंदो, छो जो अल्लाह जी ज़ात पंहिंजे दरवाज़े ते जेको पहरेदार रखियो आहे उहो तुंहिंजो दुश्मन आहे, उहो नबी जो बि दुश्मन आहे, अहल बैत जो बि दुश्मन आहे, ऐं घरधणी ला मकान वारे रब जो बि दुश्मन आहे। उहो मुक़ाबले में आहे, इंसान आदम ज़ात जे मुक़ाबले में आहे। अल्लाह ताला उन शैतान खे पहरे में रखियो आहे। ख़बरदार इन अटकल वारे खे हेॾा न तव्हां निमाज़ केरु नथो सम्झे त निमाज़ अल्लाह जो फ़र्ज़ आहे। सभिनी खे ख़बर आहे रोज़ा अल्लाह जो फ़र्ज़ आहे। हल फ़र्ज़ जी ख़बर हुजे, निमाज़ सुठी शइ आहे, हाँ अल्लाह जो ज़िक्र सुठी शइ आहे, इबादत सुठी शइ आहे। पोइ केरु थो रोके? ख़बर बि आहे त सुठी शइ आहे, ख़बर बि आहे त सुठी शइ आहे, पोइ छो नथा कयो? इहो केरु थो झले? उहो तो झले न। तुझी दिल तो चए थी
तो अज नहीं मुहर्रम की रात आऊं ई रात गुजारिया ये इमाम हुसैन करबला की रात ईमन में गुजारी आऊं सजी रात अल्लाह की इबादत कया सुमण जो रातियों घणई आयन लेकिन हु कोन छड़ींदो कौन छड़ींदो सूर्य वन्नास में अल्लाह ताला फरमायो त एक शैतान जिन्नन मां ॿिया शैतान इंसान मां इन से एकड़ा शैतान जिन्नन मां ॿिया शैतान इंसानन मां त जेकर जिन्नात वारे शैतान मां जान छड़ाइदो त इंसान पाणे पकड़ी हम जिन्स हम शिकल अरे छो चरियो थियो हालत हेदा इरादो बुझो रात भी वही इरादो केड़ा हो सफर केड़ा हो वणन केड़ा हो लेकिन हुन जन्म दिठो शैतान जन्म दिठो त मुखा जोर रखी ऐं का सबब जे करे हाने का मार फाड़ इनके मिली वई हाने एडा वठी तो वने वरी पांजे उने चेलन जेके इंसानन मा शैतान उनन के उभारींदो वारो कयो मता हाफिज साहब या रात ये गुजारे वठी अचो त हेडा मसलन तो बाबा उन्हें के छड़ी या उनके मारे पहुंचे उन्हें पहरेदार के मारे पहुंचे या पान मरी पहुंचे समझ लगी या उन पहरे वारे के या मारे अचे या कत्ल थी अचे या पान मरी अचे जैसी इन बिन अमलन मान न कंदो न तेस नहीं हर किस अल्लाह के दरवाजे ते पूछी न तो सके बाकी के असी तू आयो जे पटको बदबो त हेतरो सवाब जमा सा पढ़बो त हेतरो सवाब अकेले पढ़बी त हेतरो सवाब रुगी इन सवाबन जे गण में पूरा हुंदा सी ही जका मुंह गुजार साया जेको आऊं तो दस या अर्थ तो कया या आसान जी गाला त दोस्तों अल्लाह जे तरफ वणण वारो जेको आ उन जे ला पगालू जरूरी है या बॉडीगार्ड के पहरेदार के मारे को अगते वने या पाण कत्ल थी को अगते समझ लगी हां पाण कत्ल थी बोश निजाम ही कानून अहले तरीक़त वारन जो ही निजाम ही कानून जे कद यो सब कुछ मुस्तफा जे दीन ता कुर्बान पर कद कद यो दीन सस्तो कोन मिलियो आ कद कद दीन जे खातिर घणो कुछ लुटाइणो पवंदो आ घणो कुछ जणो पवंदो आ पंहिंजो को भी खर्च कोन आयो आ जेको खर्च आयो आ सब मुस्तफा जे घराणे जो आयो आ दोस्तों आसानी सा दीन मिलियो आ तने असी तमा नखरे में आयो असा के इन जो कदर कोने को कदर हुजे त खबर पए त ही दीन किथा आयो है किए मिलो केड़े वजन सा मिलो आ इन जी कीमत केतरी आ अग केतरो आ उने के अल्लाह तो जाने अल्लाह जो हबीब तने पुराना बुजुर्ग एकड़ो शेर पढ़ंदा मुते जियो कदर कुरान दा क्या जानन कदर कुरान दा क्या जानन ये दुनियादार कमीने कदर कुरान दे जानन वाले सुन गए शहर मदीने
अल्लाह जी तरफ या छा करे या इन बॉडी गार्ड के मारे कत्ल करे तो अचे या पान कत्ल थी वो अगते अचे हाणे इते बिन रूपन वारा बिन रूपन सा उहे अगते वञन था पर उनके मारे केर न तो सके तो यार जिनके प्यारो जिनकी महबूब सा लऊ जिन के यार के मिलन जी मोहब्बत उनन के सब कुछ लुटाइणो पवंदो वो हिकड़ा जबकि कुछ खर्च अचे जबकि अॻियां मुकाबले में वो बॉडी गार्ड ज़ाया करे तो वो ज़ाया करनो पवंदो आहे कुर्बान करनो पवंदो आहे यार के मथां यार के खातिर उनमें दुख उनमें तकलीफ़ूं उनमें सदमा उनमें सूर इते फरीद जे रूह बोलियो तोड़े धिकड़ी धूड़ी खांदड़िया तेरे नाम ते मुक्त विकाम दड़िया तोड़े धिकड़ी धूड़ी खांदड़िया तेरे नाम ते मुक्त विकाम दड़िया बांदड़िया तेरे दर्द पुतिया नाल अदब इथे मैं मुठड़ी ने जान बलब तू ता खुशवस्ता मुल्क अरब इथे मैं मुठड़ी ने जान बलब मुल्क अरब इथे मुठड़ी तती थी जो धार फिरा हिंद सिंध पंजाब ते माड़ फिरा ओ सुञा भारत शहर बाजार फिरा सबब इथे मैं मुठड़ी ने जान बलब तू ता खुशवस्ता मुल्क अरब इथे मैं मुठड़ी हर वेल यार दी टांग लगी सुची सांग लगी और दुखी दिलड़ी दी ते टांग लगी मलमल सूल समोले सब इथे मैं मुठड़ी ने जान बलब तू ता खुशवस्ता मुल्क अरब इथे मैं मुठड़ी सुभान अल्लाह ए महबूबा सोना सोना यार सजना वतन ओ आ देख फरीद दे देत हुस्न आ देख फरीद दे देत
हुज़न देख आखिरी जेका ॾिसणा है इहो करबला जे नक्शे खे बि चिटे थी सुहिणा ढोलण यार सजन वासावल होत हिजाज़ वतन आ देख फरीद देत हुज़न रोज़ अज़ल दी तांग तलब इथे मैं मुठड़ी ने त जान बलब तू त खुश वसदा विच मुल्क अरब इथे मैं मुठड़ी मुझे दिलबर नबी पाक अलैहि सलाम जा गुलाम जो भी इन राह जी तरफ वींदो उन जे लाइ ॿ मामला आहिनि उनखे पंहिंजो पाण दोस्तो क़ुर्बानी करणी पवंदी हिकिड़ा तलवार जे मामले सां कुसींदा आहिनि ॿिया इश्क जे नज़र सां कुसींदा आहिनि महबूब जे दीदन सां शहीद थींदा आहिनि मुंहिंजे दिलबर नबी पाक अलैहि सलाम जा गुलाम हिकिड़ो ॾिसण हिकिड़ो शहीद थियण उहो आहे जेको तलवार जे सां शहीद थींदो आहे बाज़ू कलम थींदा आहिनि जान खे गर्दन खां धड़कन धार कयो वेंदो आहे इहो बि शहीद थियणा ऐं ॿी शहादत आहे मूतू किबिल अंत मूतू पुठो कोन पूची वियो आयो समझ में न हिकिड़ो कुर्बान थी सरेआम निर्वार थी पंहिंजो गर्दन कलम कराए ऐं नेज़े जे लोग ते सफ़र करे इहो बि पहुची वियो उसी बात में ऐं ॿियो तबको अल्लाह जे वलीहनि जो आहे उन जे लाइ फरमाइनि था मूतू किबिल अंत मूतू मरण खां पहिरियां यार जे मोहब्बत में हालांकि हुसैन की शहादत का शहादत मिसाल न थी नहीं सकजे लेकिन इते एक नुक्तो समझो दोस्तों उन तलवार वारी शहादत खां कई मर्तबा जका शहीद का किस्म एक आहे शहीद जिंद कुरान तो शहीद जिंदा जंहिंजे लाइ कुरान तो गवाही दे आहे शहीद कतरा कतरा चला बूटियूं बूटियूं जुदा आहिनि सड़ी खाक थी वियो लेकिन आहे जिंद अवां जे अकुलन फहमन में ॻाल्हि समझ में नथी अचे अल्लाह जो कुरान तो चए त शहीद आहे खाए बि तो पे बि थो सभु उनखे अख़्तियार आहिनि त इहो आहे शहीद जिंद शहीद जिंद ऐं ॿियो तबको आहे जिंद शहीद सुभान अल्लाह सुभान अल्लाह साईं किबला मदरसे जा साईं तकरीबन वॾो अरसो थियो आहे 50 साल थी वियो पढ़ाईंदे हल 50-55 साल साईं पढ़ायो आहे दौर हदीस सब हदीसूं सब साईं जे अॻियां आहिनि एतिरो वक़्त जो साईं खे पढ़ाईंदे थियो आहे त हर्फ अॻियां आहे साईं ने मुंहिंजे जुमिले खे ॼाणे थो ई महबूब करीम अलैहि सलाम जे हदीसनि खां ॿाहिरि ॻाल्हि न हुए दोस्तों एक आए शहीद थी वियो लेकिन कुरान जो चए आए जिंदा वरी ॿियो तबको आहे जिंदा आहे जिंदा तो सा मूसा गॾ वे तो उठे तो हले तो घुमे तो मिले तो माइटियूं मिटियूं दोस्तूं तालुक सब कुछ आहे जिंदा लेकिन उन लाइ कुरान तो चए त आहे सही
होड़ा भी कुरान होड़ा भी शहीद अल्लाह जे राह में शहीद हाणे जुमलो समझो अल्लाह जे खातिर शहीद थियो अल्लाह तो चए त इहो जिंदा हाणे वरी जुमलो समझो ॿियो तबको हाणे इहे तबका जेके अल्लाह वटि पहुचनि था कहिड़े नमूने सां पीरे मुहर कयो त या इन बॉडी गार्ड खे मारे या पाण मरे या इन जो सिर खत्म करे या पंहिंजो सिर जे बस पोइ अॻिते मंज़िल कान्हे का बस पोइ दर खुलियो पियो समझदा न पोइ दर खुलियो पियो आहे पोइ अहिड़े महिमान जो इस्तक़बाल रब पाण कंदो अहिड़े महिमान जो इस्तक़बाल रब पाण कंदो आहे त दोस्तो हिकु आए शहीद जिंद यानी अल्लाह जे खातिर अल्लाह जे रसूल जे खातिर दीन जे खातिर अल्लाहु अकबर शहीद थियो अल्लाह जो कुरान तो कहे त शहीद इहो जिंदा हाणे वरी ॿियो जेको तबको आहे अल्लाह जे खातिर जिए थो उन जी पंहिंजी तमन्ना पंहिंजो मक़सद जीअण जो न कोन्हे को उन जी का आश कोन्हे का अल्लाह जे खातिर जी रहियो आहे अल्लाह जे खातिर ॾींहं गुज़ारे रहियो आहे अल्लाह जे खातिर दुख ॾिसी रहियो आहे अल्लाह जे खातिर सूर खणी रहियो आहे सदमा खाई रहियो आहे शहीद जेको ज़िंदा वो हिकु दफ़ो तलवार लॻी जान कुर्बान थी वई फ़ैसिलो तय थी वियो लेकिन हीअ जेका शहादत आहे इहा सॼी उमिरि सूरनि में हुनखे तरणो पवंदो सॼी राति सॼी मुद्दत हुनखे सड़णो पवंदो जलणो पवंदो तड़पणो पवंदो पंहिंजे खातिर न उठो पंहिंजे मक़सद जे खातिर जान न ॾिनई पंहिंजे मक़सद जे लाइ पंहिंजे जागीर जे लाइ पंहिंजे घर जे लाइ पंहिंजे हक़नि जे लाइ कई मरन पिया कई कुशल पिया लेकिन ही उहे शहीद ज़िंदा आहिनि जेके अल्लाह जे खातिर जान ॾिनो अल्लाह जे खातिर शहीद थिया त ही ॿियो तबको असां तव्हां जेके जियूं था असां पंहिंजे खातिर था जियूं ही उहा जमात जेका आहे उन्हनि जो जीअण भी अल्लाह जे खातिर मरण भी अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत दरगाह पे हाशमी नारे हैदरी हुसैनियत यजीदियत मुझे दिल पर नबी पाक अलैहि सलाम दा गुलाम हो अल्लाह ताला जी जात पाक ते करोड़ अज़मत व रहमत नाज़िल फरमाए अल्लाह ताला जी जात पाक पंजे खास मुहब्बन जेला महबूबन जेला अल्लाह ताला जी जात पाक उन्हें पंजे मेहमान अचण वारन जेला पंजो दुश्मन रखवा मेहमान जो भी दुश्मन वो इंदो जको इन सा जिहाद आंदो उन जी बड़ी फौज उन जो बड़ा के अख्तियारन ज़ाहिर में उनके बड़ा पावरन ज़ाहिर में उनके बड़ी हुकूमत हर मामले जी उन जी मजमतिया आई उन्हें मैदान में वजन वारो पंजी जान का सवा कमजोर का भी उन वट वसाइल कोनन के का भी उन वट बजन जो बहानो मजमती काने न लश्कराना फौजा साजे करे जो इश्क में जमात हुंदी काने का इश्क में अकेलो ही जान जणी न ससरी जमात वठी वई न रांझो जमात वठियो होयो भी तख्त जो बादशाह हुयो भी तख्त जो बादशाह लेकिन अकेलो गरीब मिस्कीन गोदरी पाए वो हीर के मोहब्बत में अकेलो लूंदो ससी बेचारी साहिब के फिटी करे उन्हू जे खातिर अकेली रहती मूमल बेचारी एतरी हुकूमत पोती अकेली वनी आग में जान नहीं सुनी जो भी माटणू हुयो सुनी जो भी साइलू हुयो लेकिन अकेली ससवी हिक ससवी या सूर या पींदा पाण में उन जो सूर उन जो साथ इश्क है दर्द है लेकिन इश्क अकेलो ही हुंदो आ मुझे हबीब करीम अलैहि सलाम जा गुलामो ये एड़ी लेन
वखरिया अल्लाह ताला उन आशिक़ जेला मुक़न जेला साजे करे वडा वडा सख्तन जा बॉर्डर क्रॉस करना पवंदा आहिनि सूली जी जता गुज़रणो पवंदो आहे मुझे महबूब अलैहिस्सलाम जा गुलाम इहो थोड़ो जुमलो नाहे इहो घणो जुमलो आहे या पंहिंजी जान उसाए कोई वो अॻिते गुज़रे या दुश्मन के कोई वो गुज़रे मुझे हबीब अलैहिस्सलाम जा गुलाम लेकिन इन्हनि सभिनी मरहलनि जे अंदर उहा शहादत अञा वधीक हिसियत रखंदी आहे छो जो सॼी उम्र उनखे तड़पणो पवंदो आहे यार सुभान अल्लाह सॼी उम्र जेको कुसण वारे इज़ा तकलीफ़ कुसण जे टेम में अचे थी त इन शहीद के जेको आहे ज़िंदा ऐं आहे शहीद इनखे करोड़ मर्तबा एड़िन तलवारनि ऐं नेज़नि मां गुज़रणो पवंदो इन मां समझबो त अल्लाह जो मिलण आसान कोने अल्लाह जो मिलण आसान कोने ॾुखियो आहे इते हर को न अची सघंदो इन जे करे अल्लाह ताला इन्हनि जो दर्जो अलॻि रखियो आहे इन्हनि जो मक़ाम अलॻि रखियो आहे ऐं इन्हनि जे लाइ जेके कोर्स आहिनि इहे अलॻि रखिया आहिनि अलॻि रखिया इन जे करे त साईं क़िबला सुभाणे वेही सघंदो साईं मुझे मेहरबानी मोहसिना बाबा जी सब जी चादर में दीदा ढकीदा साईं नूर अहमद साईं सुभान मुतालबो कंदो अल्लाह सा ए मुझा करीम रब तोखे पंहिंजे हबीब जो दीन कुरान हुजूर जी हदीस प्यारी न हुई मोरी साहब हा हुई 60 साल पढ़ायो 60 साल मु पढ़ायो 60 साल में केतरा आलम मु ठाया आए वरी उन्हनि आलम पैदा कया वरी उन्हनि आलम पैदा कया केतरी तुझे दीन ये यार जी बुलंदी मु कई मुझे मार्फत सां थी त मुझा मौला ई फकीर तो चादर ओढ़ो ईअं ॾिसंदो त ईअं अलाए केॾी महिल नमाज़ पढ़ंदो अलाए न हिनखे एॾो मक़ाम ऐं मां पोइ करे सघे थो या न करे सघे थो साईं करे थो या न बाबा हर जगह ते हर कंहिंखे ॻाल्हाइण जे लाइ मुंहुं आहे न अल्लाह ताला जो बाबा जन्नत में जकी भी मोमिन हुंदा ओए हर दर्जे जा हर मकाम जा हुजान हां ऐं जन्नत जे जवानन जो सरताज ई जुमलो हिकड़ो जेको आऊं जो न समझवा त मां समझा तो जो कोन समझो हाणे आऊं कुझु सम्झो आहे त मां चवां तव्हांखे मां ॿुधाए छॾियां हाणे मां ईअं कीअं चवां त मां तव्हां न सम्झो मां कॾहिं बि आऊं जो सम्झल न हुउसि त आऊं सम्झां थो त ॿियो कोई ईअं हूंदो छो जो जीअं पाण माण्हू हूंदो त ॿिए खे ॿिए कीअं सम्झंदो हाणे टेम त आहे न मां तकड़ा तकड़ा ज़रूरु जुमला अर्ज़ रखंदुसि मां हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजे साम्हूं अची वई आहे त मुंहिंजी मजबूरी आहे मां चवां कयां बगदाद शरीफ के अंदर मौलाना रूम रहमतुल्लाह अलैह मसनवी में लिखो त एक दुकानदार जो हो तो जतो वो एडो तो दाना हो जो दुकान वारो आके छडे घर वने दो त पुठिया दुकान जी विसार संभाल लो जी धणी चंदो ईअं कंदो वॾो होशियार वॾी उन ते उन धणी महिनत कई सो धणी वियो हलियो पंहिंजे घर ऐं दुकान ते तोतो वेठो सो अचानक बिल्ली हिकिड़ी कोए जे पुठियां भगी चूहे जे पुठियां
तो वो जी दुकान में लिखियो तो बिल्ली भी दुकान में अंदर घिड़ी पई तो ही खौफ जिदा थी जिन मर खौफ न के जो तो तोते का दुकान जी त विसरी वे जिन पांजो खौफ थी तो दुकान याद पांदो जान तो सबके प्यारी आ न पांजे जान बचाण जे ला ही वनी भड़की जो नहीं तो वनी का मुझे के जारा जेके कबट उन्हें कबट में नहीं बैठो पानी पान जान लिखा है उते बादाम रोगन जो तेल तो वो शीशी में पियलो वो इन जो पर जो लगा तो वो है गिरी पई वो तेल सब हारजी वियो लेकिन वो ते हिन जे बस जी गाल कने हाने पाण लिखियो बैठो हाने मालिक अचे तई पाण के ज़ाहिर करे जिन बल मालिक जो आयो अजी कुर्सी ते मन थी मुंगे वेही रहियो एडा एडा मन लिहारी हाने तो भी मन थे धणी जो जियो त ही बची बड़ी बड़ी अगियां बैठो मालिक मालिक निकलो त ही बादाम रोगन जो तेल हारियो पियो लाजमा या हरकत हिन कई या हरकत हिन कई सो चहब पियो वो चहब को खणी ऐ ठका के मथे में कई त इन जा पर बुसी विया ऐ इन जी खल सजी लई वई हाने रोडे जो रोडो खलई लई वई धक तोते गलाण छड़े दिनो तोते गलाण छड़े दिनो बोलण छड़े दिनो ई बेचारो तावीज छंडा फेणा इनके का नाजुरा नजर आया ई डाडो गलाइंदो अला इनके छा थियो गोगो ई न त मुंह भरो ॾिनो तमा सो हिकड़े दिहाड़े एकड़ो कंबल पोश फकीर आयो अजी दुकान ता का शे खरीद गई तो कंबल उस वेड़े तो पैसन देना ए वठण में जिन मले इन लेती गई त यो कंबल इन जो लई वई कंबल जो लथो त फकीर जो हाल मानो यो जको तोते जो इन के भी सजी टिपण जका सा खाली कुछ भी को न त इते तोते जी नजर पई उन कंबल वारे ते टहक नहीं जई त तोखा बादाम रोगन जो तेल हारियो अच्छे नहीं समझ तो मौलाना रूह तो समझाए तो जेड़ो ख्याल जो पान इंसान होंदो न बेखे ओड़ो ही तसवर करो आयो न समझ में हाने यो सबक अगर जे कना के जी बुराई थी नजर अचे तो समझी वञ तो मुंह में बुराई आ बस हाने यो पूरो बाबा मां इन पासे छना तो मां चा तो पंजी गाल दे तो मुंह जो सोचो उन तोते मांगे त मुके जो समझ न हुई त इन जे करे थी सके तो बिया न समझाओ जे तो कुमार हबीबना सल्ले अला मोहम्मद या रब सल्ले अला करीमना सल्ले अला मोहम्मद मुझे दिल पर नबी पाक अलैहि सलाम जा गुलाम फिलहाल गाल हुआ वई पाणे अजीब जिन मल आई मां पाणे लगा के दोराई उनको बुधाए हां जन्नत में उलमा पांजे चवंदा हर मसलक जा त जन्नत जे नमन जवानन जन्नत जे नमन जवानन जेके नवा जवान न उन्हनि जा सरदार केरन इमाम हसन ऐं इमाम हुसैन अच्छा भला पोढ़ा भी जन्नत में हूंदा जुमलो इहो पोढ़ा भी जन्नत में हूंदा ओ इहो मुखालतो जेको अॼु ताईं मूं न सम्झो मूंखे हाणे हिते कान सम्झायो त हर माण्हू इहो फिक्र कंदो आहे त भई जेके नवां जवान जेके आहिनि न उन्हनि जा सरदार इमाम हसन इमाम हुसैन ऐं बाक़ी जेके वॾनि उमिरि
आया तो छा जन्नत में पोड़ा भी होगा क्लियर गाल थी वही गाल खुली वही तो जन्नत में को रहंदो ही कोन जंहिंजी सरदारी हुसैन जी न मञे आयो समझ में न भले नबी हुजन भले नबी हुजन भले सिद्दीक हुजन भले शहीद हुजन भले वली हुजन अल्लाहु अकबर भले हसन हुसैन जो नानो हुजे भले हसन हुसैन जो बाबो हुजे सुभान अल्लाह आयो समझ में एक नुक्ते विच गाल मुकदी सुभान अल्लाह एक नुक्ते विच गाल मुकदी है सजे आलम जो सरदार इमाम अल अंबिया है ते इन्हन के सरदार भी मुस्तफा कयो सुभान अल्लाह थोड़े किया इनमें कोई जुर्म थोड़े किया तो दोस्तों मुस्तफा अलैहिस्सलाम जी जात पाक जा नवासा बचड़ा इमाम हसन इमाम हुसैन जन्नत जे नवन जवानन जी सरदारी जो मिली त इते हर माण्हू इमाम हुसैन खां वधीक इमाम हसन हुसैन खां एड़ा एड़ा पार गुज़रिया है अल्लाह केतरा मुजाहिदा कया है अल्लाह केतरा कसाला कया है अल्लाह केतरा चिल्ला कया है अल्लाह केतरी इबादतों बंदगियों कयूं आहिनि लेकिन सरदारी या टिगर ते काने का या सरदारी चिल्लम ते काने का या सरदारी इमामत या इबादत मुजाहिद कसाले ते काने का या ला मकान वाले रब जी अता सुभान अल्लाह सारे तकबीर अता हुंदे भी रीस वारा माण्हू रीस करे सघन था ए परवरदिगार आलम हुसैन त लजपाला तेरे नस्ल पाक का बच्चा बच्चा नूर का तुम ऐने नूर हो तेरा सब घराना नूर का असांजे नूर आना नूर है पर मेहनतों ऐं चिल्ला इबादतों हजरत बाबा कुतुब फरीद रहमतुल्लाह अलैहि जी एतरी कशालो एतरी इबादत थी सके तो मुस्तफा जी उम्मत में एतरी सुभान अल्लाह उन जो लक़ब जुहदुल अंबिया जुहदुल अंबिया जुहद जो अंबिया यानी जुहद जो नबी एड़ा एड़ा आशिक एड़ा एड़ा ओछा हाणे एतरो वक्त साथ न कोडे मुके अगते जेको सोचणो वा वरी इंशाअल्लाह ताला से कदे करूं 15 जी रात तो इने जुमले के अगते फजर को मना होते सही बोले मुझे के जरूर बुधाए को दुरूद बुलंद आवाज से बात हबीबना सल्ले अला मुझे दिलवर नबी पाक अलैहि सलाम की मोहब्बत रखने वालो अल्लाह ताला जी जात पाक हजरत इमाम हसन इमाम हुसैन जड़ो रब करीम जी जात पाक इने पाक घराने के इने पंजन तनन के अल्लाह ताला जी जात पाक इनन जी मिसल कायनात में अल्लाह के बनाई कोने को अल्लाह एड़ो के ठायो कोने को एड़ो बच्चो एड़ी न्याणी अम्मा जणी जाने का इनन जो को मिसाल कोने न अव्वल में न आखिर में न पोयन में न उन्हें दौर वारन में इनन जो अज़ल सा वठी अल्लाह ताला इनन के बेमिसल करे पैदा कया इनन जो गालू बेमिसल इनन जो सोचो बेमिसल इनन जो नमाज़ों भी वखरू इनन जो इबादतों भी वखरू इनन जा जुहद भी वखरा इनन जा हज भी वखरा इनन जा रोजा भी वखरा उम्मत खां वखरा इनन जी सोच भी वखरी इनन जी सखावत भी वखरी इनन जी शहादत भी वखरी इनन जो मुसाफिरी भी वखरी दोस्तों अल्लाह ताला जी जात पाक जबाना रब करीम जी जात पाक पंजे दिलबर महबूब करीम अलैहि सलाम थे मदीने जे ताजदार रहमत दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जात पाक थे जो वायदा कयान उम्मत जे बख्शी जेला अल्लाह ताला जी जात पाक पंजे दिलबर
पर महबूब करीम अलैहिस्सलाम खां उन उम्मत जे सिले में उम्मत जे बख्शी जे बदले में रब करीम महबूब अलैहिस्सलाम के तमाम दुख दिसना पिया सूर सणा पिया तकलीफूं दिसणियूं पयूं छो जो जेडो मकाम एतिरो ई हर कोई सकंदो हुसैन कीअं सरदार थियो पर जेमल हुसैन जो किस्सो साम्हूं ईंदो अल्लाह ताला उनखे जवाब न ॾे उहा सीटी उहा स्क्रीन रुगी करबला जी साम्हूं ईंदी त आलम चुप थी वेंदो फरीद चुप थी वेंदो शाह कलंदर चुप थी वेंदो गौस बहावल हक चुप थी वेंदो रुकने दीन आलम चुप थी वेंदो सब आबिद साहिद इबादत करण वारा ऐं जिन जानी शहीद करायो ये सब चुप कंदा छाजे करे उन्हनि खे ख़बर पइजी वई त जेको हुसैन अलैहिस्सलाम जेको वक़्त ॾिठो असां इहो ख़्वाब बि नथा लही इन जे करे हर को चुप थी वेंदो हर को ख़ामोश थी वेंदो अचो मुंहिंजे महबूब अलैहिस्सलाम जा ग़ुलाम हीअ जंग करबला वारी आम जंग कोने हुकूमत जे लाकाने कुर्सी जे लाकाने जायदाद जे लाकाने का मुल्क जे लाकाने का घर जे लाकाने का वतन जे लाकाने का ये जंग यजीद ते तन्नाल तकर लेकिन मां इनके थोड़ो साइड ते छडे ऐं हिकिड़ो नुक्तो अवां जे ख़िदमत में तो अर्ज़ कयां ही जंग कंहिंजी हुई हिक हुसैन जी बि इश्क जी इश्क भी सजी उम्र ड्राड़ू बट्टा को हणी राज जो दिलियूं कंबाए केतरी हिम्मत हुजे केतरी दिलेरी करे ऐं अॻिते वधे पर जेॾीमहिल वक़्तु अची वेंदो त पोइते मोटणो पवंदो साईं चई छा पे कयो छा पिया बाबा बरंदर बा खां पासो करणो आहे सिर बचाइण जी सुन्नत आहे मसला ठाराए जान बचाइणी पवंदी इश्क अहिड़ी शइ आहे दोस्तो कई कुहाई कई चकी उनखे वारूं आयूं उन छे कयूं तन कह जाते उन्हनि खे कमज़ोर कई हार मञराई लेकिन जॾहिं हुसैन जी वारी आई जेॾीमहिल हुसैन सां संदरो जोड़ी हुसैन प्यार उनखे ॾेई छॾिया मां चुप आहियां जेकी तोखे वार करणी आहे तू ई कर हर क़िस्म जी वार जेकी उन वटि फ़हम हो जेकी उन वटि इल्म हो जेकी उन वटि रमज़ूं हुयूं जेकी उन वटि सूर हा जेकी उन वटि सदमा हा जेकी उन वटि कहर हो जेकी उन वटि अज़ाब हो सब जोर लाए जागिरूं खत्म करे छॾी हुसैन उछल खां बाद में भी नेज़े जे ॾियण खां बाद में भी क़ुरान पढ़ंदो रहियो सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत हर हैदरी हर आशिक दोस्तो अगराई न कया किथे न किथे मदद घुरिया किथे न किथे हेल्प घुरिया किथे न किथे सहारो घुरियो लेकिन ही मुस्तफा जो नवाज़ो है ते करार जो खून जिन में संदरो जोटे आई हथन में पिया हर क़िस्म जी वार हुन कई हुसैन हार न मनी आखिर हार हुसैन न मनी इश्क हार मनी हुसैन तू मुर्शिदा मां मौलाना तू उस्ताद मां शागिर्द तू आका ही मां सुभान अल्लाह आयो समझ में हाणे मुंहिंजी दिल खे चवण तव्हां ठीक आहे सदमो भी सूर भी हिजर भी गम भी सब अंदर में पैदा थियो लेकिन हेॾा
अमा जे जिस्म में अमा जे दिल में एकड़ो खाको बियो पैदा थियो अमा जो रूह खुश थियो त हाणे मुखे बुधा त फकीर केतरी उनकी मजबूरी आ हाणे मां भी एड़ी मकाम ते हुसैन के पहुंचाए हाणे मां किए चवा त हुसैन ए हुसैन जे खीमन में बचन दाऊ पे कयो ऐ रोना पे तरपिया पे हाणे मुजी त हुसैन खट्यो हुआ हुसैन मां तुझे इंतजार में अल्लाह अकबर अल्लाह अकबर बाबा हुसैन मजबूर कोन हो हुसैन लाचार कोन हो हुसैन मजलूम कोन हो हुसैन बेबस कोन हो लाचार कोन हो तसौफ या बुजुर्ग समझाइन था त हजारन में वेही पाण के तना समझ ये हुसैन जो खुतबो ये हुसैन जो खुतबो बुधो हजारन में वेही पाण के तना समझ पंहिंजे घर में वेही पाण के मुसाफिर समझ बा अख्तियार थी पाण के मजबूर समझ फर्ज कयो त अगले के सब पामर अगले मानू के पामर कोने जालिम के चंबे में थी हर किस्म जो सतम हर किस्म जो जुल्म उन सा कंदो रहे तो लेकिन वो बेचारो लाचारा मजबूरा पुजी नथो सके हां पुजी नथो सके हाने इयो सब्र थोरे पिया इनके सब्र चाहंदो हां ये सब्र नहीं है ये मजबूरी है इसका नाम सब्र नहीं है मजबूरी है उन्हें कहा हमारी जिंदगी में तो हाँ मजबूरी मजबूरी सब्र कोने सब्र उनके जब हुआ तो हुन में ताकत भी है हुन में कुवत भी है वो हुन सा एयो एवज वठण चाहे त पोयर के सबक अची वञनि लेकिन अल्लाह खातिर चुप 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 हां अल्लाह जो कामिल अकमल वली हिंदुस्तान जो बादशाह हजरत महमूद गजनवी जे पुत्र महमूद गजनवी का बाद में उन अल्लाह जे कामिल अकमल वली सा नाराज थी पियो कावड़ थी पियो डमर थी पियो ओए बादशाह छा करदा या उनके कत्ल कराइंदा या शहर निकाले मुल्क छत हिंदुस्तान में हुक्म मिलो वन सिंध जो राज तेज में काफिलो वरतई कजावा स्वर्ण ते अची पंजा मुरीद अकीदत खानदान अहल खलीलो बच्चा काफिलो निकतो हिंदुस्तान में हेना पाकिस्तान जे तरफ मुल्तान में अचन पिया सिंध जे तरफ अचन पिया रस्ते में वो उन्हनि डाकन के खबर पजी वई त ही जको काफिलो अज जको रवानो मुल्क जो बादशाह नाराज आ त ऑफिसर भी साथ न दींदा हितां जा मानू साथ न दींदा असां जी मर्जी आ जियां लुटियूं जियां खुरियूं को दाद फरियाद इन्हनि जे बुधण वारो न हूंदो उहे भी पंहिंजे सतम ऐं भाला ऐं तलवारूं कढी ऐं स्वारनि ते सवार थी अची काफिलो पहुतो अची घेरो कयूं काफिले के लुटियूं लुटींदे 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 अल्लाह जे दरवेश उधर चुप
चुप पंहिंजे साधन खे चई त चुप अल्लाह जी रज़ा आहे वतन छॾायो वियो आहे अल्लाह जी रज़ा आहे घर छॾियोसीं अल्लाह जी रज़ा आहे वतन छॾियो पिया वञो अजनबी पिया थियो वञो अल्लाह जी रज़ा आहे ही रस्ते में काफ़िलो लुटिजे पियो अल्लाह जी रज़ा आहे सब्र कयो हर को सब्र करे बीहे वियो उन फ़क़ीर खे औलाद कोन हिकिड़ी नंढी न्याणी का मुरीद जी पाली सो उहा ॾाढी हुनखे दादरी ॾाढी प्यारी हुई सो उहा उन सां गॾु सवारी ते सवार हुजे अॻियां बुज़ुर्ग हुजे पुठियां उहा न्याणी वो लुटींदा आखिरी उन अल्लाह जे वलीअ वटि आया लुटेरा वॾे तकबर हट सां लुटे रहिया ऐं बेदर्द ज़ालिम उन्हनि ॿियो त सामान बुज़ुर्ग खां जेकी कजो फुरियो बाक़ी रही नंढी न्याणी सो उनखे वालियूं पातलियूं हुयूं सो उन्हनि वालनि जे लाहण जी उन्हनि कोशिश कई त वो मासूमा हुई ॿार हुई वो वठी रोए हिननि ज़ालिमनि उनखे लपाट हणी ऐं छिकण जी कोशिश कई त हाणे हिननि वालनि खे केरु पियो खोले असां वटि अहिड़ा औज़ार त न आहिनि छिक कन पटिजनि त ख़ैर आहे अॻिते काफ़िले खे रवां दवा कयो उन्हनि जेॾी महिल छिकियो त उहा छोकिरी न्याणी वीचारी कीअं करण लॻी रड़ियूं करण लॻी त एॾो साबिर बुज़ुर्ग जंहिं सभु कुझु बर्दाश्त कयो लेकिन मासूमा जो आवाज उन जो लुट जण न बर्दाश्त करे सकियो ऐं जेको चहबुक हुयो उन चहबुक खे उन चौ सां कढी हीअं जो लॻाई त दुश्मन सभिनि जूं सिरियूं उड़ी साबिर भी हुयो लेकिन इश्क कमजोरी करे छॾियो इश्क पूरो सब्र न करण ॾिनो इब्राहिम खलीलुल्लाह वाके अल्लाह जो महबूबा दोस्ता खलीला लेकिन इश्क चयो खबरदार पुट थई अखियूं बंद अखियूं बद हाणे इन सजे जद गुलामन जो गुलाम नौकरन जो नौकर हुसैन जे दर्जे नौकर जो नौकर उन जे चहबुक में एतिरो पावर आहे ऐं ताकत आहे हीअं चहबुक करे त गर्दन उन्हनि जा उड़ी विया सभु माल उन्हनि जो बची वियो जेको अॻियां लुटियो उहो बि हिननि खे खपियो त अंदाज़ो लॻायो त हुसैन जे पावर जो केरु थो अंदाज़ो कुछ हुयो सब कुछ अख्तियार पावर हुया जकी कुछ चाहे रब करण जे लाइ तैयार हो लेकिन हुसैन इश्क सां संदरो बदो इन जे करे उन अल्लाह जे ज़ात पाक जे हकीकी चेहरे खे तके रहियो हो हुसैन जी नज़र पंहिंजे रब जे हकीकत जे हुस्न ते हुई हुस्न तके रहियो हो एना ख़बर न हुई छा पियो लुटजे छा पियो थे या त उनखे ख़बर पवंदी जेको इन मैदान में ईंदो जेको इन राह में ईंदो उनखे माना ख़बर पवंदी दोस्तो ऑपरेशन करण वारे माइट खे मिट खे तूं पुछण वञी तो तूं ॾिसंदो त हितां टंग डॉक्टर कटे छॾी तूं अंदाज़ो लगा त केतिरो इज़ा आयो हूंदो केतिरी तकलीफ़ थी हूंदी लेकिन तूं कॾहिं तकलीफ़ जो बि दर्द कयो आहे तोखे तकलीफ़ जे लाइ बि सूर थियो हूंदो हुनजे टंग जे लाइ एहसास थियो हूंदो हुनजे पेट जे फाड़ण जो एहसास थियो हूंदो लेकिन इज़ा जे तरफ़ तुंहिंजो ख्याल न वेंदो उन खां पुछंदे कर ख़बर भला तोखे को इज़ा आयो हू चवंदो त मूंखे का ख़बर कान हुई मूंखे अहिड़ो उन्हनि नशो ॾेई छॾियो जो मूंखे ख़बर ई कान्हे त छा पिया कनि मां ॾिसां पियो जेकी कटनि पिया कात कुआड़ा खयो पर मूंखे तकलीफ़ जी ख़बर ई न ओ तुनवी डॉक्टर नशो जे उसबा कटजनि पिया उनखे ख़बर नथी पए जेको हुसैन बग़ैर हिजाब जे लामकान वारे रब खे ॾिसी रहियो आहे उनखे कीअं थी ख़बर पए सुभान अल्लाह अल्लाह अकबर ओ दोस्तो ही
आखिरी नमाज शरीयत जी कोन हुई या आखिरी नमाज शरीयत एतरो पाबंद नथी करे त इने मुजाहिद के एड़ो वक्त जियो त हाणे जको नमाज न पढ़ंदे त रब पुछंदो ए हर मुकर्रर या नाथान या पंजे पंजे ज़ाकर जो तफरो अलग अलग बुधंदा आयूं इने तारीख ते अलग अलग बयान कंदान को मौली साहब चंदो आ त हुसैन सिमरे सां गलायो त मता आखिरी नमाज रखी वनी जो रब मुका पूछे त हुसैन आखिरी नमाज पूरा आयो आ ओ मुजा भा ये हुआ नमाज कोने का जो हुसैन का रब पूछे तो जो ये शरीयत की नमाज काने ये इश्क की नमाज न काबे में न मस्जिद में न बैतुल्लाह के साए में नमाज इश्क अदा होती है तलवारों के साए में सिमर था मस्त खंजर दीवार में आशिक हुसैन मस्त था यार के दीदार में या रब मानो साईं की उम्मत को बख्श दे सुल्तान दो जहां की उम्मत को बख्श दे ये जो मुसीबत है उम्मत के वास्ते बंदे ने सर लुटाया शफाअत के वास्ते बेटा तो जे दोस्त दुआए दादला मुंह पे माराए खासन खलीलन दे तो सब सहाय अल्लाह समद बेनियाज करे सो चाहे वो इन्हीं में आए का उनी गाल इसरार जी दाढ़िया रत रत्यास सुभान अल्लाह यो नक्शो जो भेटाई जो भेटाई तो छा देखो दाढ़िया रत रत्यास दंत मोतीय गुतियास दाढ़िया रत रत्यास दंत मोतीय गुतियास जोड़े मार चंद्र चया पिड़ में पेशान यास अल्लाह नूर समावात वल अर्द जलवो जमीनास कुकरा करबला जा मांदर थे मेरास फटन ता रत फड़ा अली थे उयास को मिड़ी माफ मयास खाल का बदले खून जे सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुझे महबूब अलैहिस्सलाम का गुलाम अते जुके जो ज़हर जका हकीकत वो पीर जुमलो अर्ज करे छड़ियो तो हिंजर उन गाल उन जे बाब तरफ वञण न टेमा न जाना तो इंशा अल्लाह ताला जिंदगी साथ दिनो तो सदाई जी जिक्र हुसैन इंशा अल्लाह रात जो 15 जे राज जो प्रोग्राम उते अमा टेम सां ईंदो त इंशा अल्लाह को कुछ अमा सां गॾिजी अमा जो सहारो वठी अमा मूंखे हथन में वठी अॻिते हलंदो त करबला जे उन मैदान विच में हलंदासीं ऐं इंशा अल्लाह उहे सुर्खियूं उहे नक्श मुंहिंजे दिलि में ॾिठल
जेको मुझे ज़हन में वो पूरो खाको इंशाअल्लाह त अवां जी दिल के मोहब्बत भी जागंदी ऐं ज़िक्र हुसैन ॿुधी ऐं ठंडक नसीब थी। मुझे हबीब अलैहिस्सलाम जा गुलाम की शहादत हुसैन जी कोने, ये शहादत मुस्तफा जी, ये शहादत मुस्तफा जी। ऐं याद रखो तो करबला में मुस्तफा मौजूद, मौला अली करबला में मौजूद, पाक दामन खातून अतर करबला में मौजूद, इमाम हसन अलैहिस्सलाम करबला में मौजूद, महबूब अलैहिस्सलाम जो खानदान आका जो अहल कबीलो जेके दुनिया में पर्दो फरमाया ये सब मौजूद हा। आदम अलैहिस्सलाम का वठी हजरत ईसा रूहुल्लाह तक ये सब करबला में मौजूद हा। अल्लाह जा फरिश्ता, अल्लाह जा मलाइक जेके के क़याम में, के रुकू में, के सजदे में, के अतहियात में इन्हन सब जूं डूटियूं जी मेराज वाली रात खत्म हुयूं, नहीं मुहर्रम की रात ऐं नहीं मुहर्रम जो ॾींहुं इन्हन सभिनी खां डूटी माफ़ थी वई। ए फरिश्तो अवां ॾिसो मुंहिंजे महबूब जो, मुंहिंजे महबूब जो, मुंहिंजे आशिक़नि जी रांद ॾिसो, आशिक़नि जो इश्क़ ॾिसो, मुझे लाछा नथा कर। अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर। मुझे हबीब अलैहिस्सलाम जा गुलाम अंबिया भी रुना थे, पैगंबर भी रुना थे। हुसैन जी बहादुरी के ॾिसी ऐं खुशी थे थी ऐं हुसैन जे अॻियां जेको वक़्तु गुज़रियो थे उन्हनि जूं दिलियूं बर्दाश्त न करे सघंदियूं, उन्हनि आंसू वहायूं। दोस्तो ही कजो करबला जो निसो रोई नाज के रिंद परूड़ी राज कजो करबला जो। अल्लाह ताला मुझी अवां जी हाज़िरी पंहिंजे दरबार में कबूल फरमाए। व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। एक बेरो अलम शरीफ, टे बेरा कुलवला शरीफ, सूरे फलक, सूरे वन्नास, अवल आखिर सय्यदना व नबीना व हबीबना व महबूबना मुहम्मद व बारिक सल्लल्लाहु अलैहि। या मालिकल मुल्क, जो ही तुझे पाक कुरान करीम तुझे बंदन तिलावत तुझे नबी हुई नबी जो हाल ते दुरूद पढ़ियो इन ताम ऐं कलाम ऐं इन पाक महफिल नजराने अकीदत तोहफे तो मुझे आका मौला हजरत मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुस्तफ़ा सरवरे दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के दरबार में नजरानो हदियो पेश था कयूं तो मंजूर मकबूल फरमा। हुजूर जे सदके हुजूर जो आरणी, हुजूर जा अहल बैत, हुजूर जा बचड़ा शहीद करबला, हुजूर जा साथी, हुजूर जे बचन जा नबी सिद्दीक शहीद सालिहीन औलिया अल्लाह ते सुबानी कुतुब रब्बानी सैयदना अब्दुल कादिर जिलानी दरबार में नजरन हदियो पेश करके तो मंजूर मकबूल फरमा। हुजूर जी पूरी उम्मत जका ईमान से खात्मो कर वया असा जुमरे जमा जेडी अजीज करीम हकदार पानी दुनिया में हाल कर चुका है। आदम अलैहिस्सलाम जी उम्मत का वठी ईसा रूला तक जे आखिरी उम्मती तक जका रसूलन ऐं पैगंबरन ऐं नबियन जो उम्मतों ईमान से खात्मो करे मौला उनन जे रोल के सवाब अजर अजीम अता फरमा। व मन युतिल्लाहु व रसूलहु फउलाइका मअल्लज़ीन अनअम अल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन व सिद्दीकीन व शुहदाए व सालिहीन व हसन औलाइका रफीका। इन्न रहमतल्लाहि करीबुम मिनल मुहसिनीन व मा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। या मालिकल मुल्क, पंहिंजे माही नबी जे सदके जी असांजी हाज़िरी क़बूल फरमा, जे असांजी हाज़िरी क़बूल फरमा। पंहिंजे पाक दरबार में, पंहिंजे नबी जे दरबार में, हज़रत इमाम हुसैन जे दरबार में मौला इनके मक़बूल नसीब फरमा।
मौला पंजे हबीब के सदके सबन की हाजिरी कबूल फरमा। अज नाई मोहरम दुनिया मौला, अज शाम करबला है मौला, कहीं शाम मौला मही नबी करबला वारन के सदके असन की हाजिरी कबूल कर, असन की दुआओं कबूल कर, सबन जो नेक हाजत नेक मुराद पूरी फरमा। सबन जा कर्ज मर्ज दर्द तंग दस्तियों टेंशन परेशानियों दूर फरमा।